وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? हुज़ूरीन इकराम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सूरतुल हुजरात जी तफ़सीर जो सिलसिलो अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां जारी आहे ऐं असां अॼु सूरतुल हुजरात जी आयत नंबर 5 खां तफ़सीर शुरू कंदासीं। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे क़ुरान मजीद जो फ़हम अता फ़रमाए, सम्झ अता फ़रमाए ऐं उन जी रोशनी में पंहिंजो अक़ीदो ऐं अमल ठाहिण जी तौफ़ीक़ ॾे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इन जाअकुम फासिकुम बिनबइन फतबय्यनु अन तुसीबू कौमम बिजहालतिन फतुस्बिहू अला मा फ़अल्तुम नादिमीन। अल्लाह ताला जो इरशाद आहे त ए ईमान वारो, सूरत जी इब्तिदा खां इहो नुक़्तो असां बयान कयो ऐं कंदा अचूं था त हिन आयत में अल्लाह ताला अख़लाक़ ऐं आदाब जे बारे में असांखे उसूल ॿुधाया आहिनि। उहे उसूल जिन ते अमल करण सां ऐं उन्हनि खे अपनाइण सां हिकु बहितरीन इस्लामी मुआशिरो क़ाइमु थिए थो ऐं हिन में हक़ ॿुधाया विया अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ आदाब ऐं अख़लाक़ ॿुधाया विया ऐं हिन आयत में अल्लाह ताला इहो ॿुधायो त जेके फ़ासिक़ आहिनि, जेके गुनहगार आहिनि, उन्हनि जे मुतालिक़ असांजो मामिलो कीअं हुजणु खपे। उहे जेकॾहिं का ख़बर खणी अचनि, का ॻाल्हि ॿुधाइनि त उन जे लाइ कहिड़ो मीज़ान ऐं कहिड़ो मयार हुजे जंहिं ते असां उन्हनि जी ख़बर खे रखूं। त अल्लाह ताला इरशाद फ़रमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इन जाअकुम फासिकुन, जेकॾहिं को फ़ासिक़ का ख़बर खणी अचे, इन जाअकुम फासिकुम बिनबइन, त जेकॾहिं को फ़ासिक़, को गुनाहगार माण्हू, बदकिरदार माण्हू का ख़बर खणी अचे, फतबय्यनु, त तव्हां उनखे जांचियो, तव्हां उन जी तहक़ीक़ कयो, ॾिसो, अन तुसीबू कौमम बिजहाल, ईअं न थिए जो तव्हां जांच न करण जे करे, तहक़ीक़ न करण जे करे कंहिं क़ौम खे का तकलीफ़ पहुचायो अणॼाणाई में ऐं सही ख़बर न हुजण जे करे तव्हां उन फ़ासिक़ जी ॻाल्हि खे वठी करे कंहिं क़ौम खे कंहिं मुसीबत में न विझो, उन्हनि खे का अज़ियत, का तकलीफ़ न ॾियो। फतुस्बिहू अला मा फ़अल्तुम नादिमीन, ऐं उन खां पोइ तव्हां पंहिंजे हिन कयल फ़ेल ते पेशेमान थियो, नादिम थियो, उन खां पोइ तव्हां अफ़सोस जा हथ मलियो। हीअ आयत असांखे ॿुधाए थी, ईमान वारनि खे इहा ख़बर आहे त असां इस्लामी मुआशिरे में रहंदे कुझु माण्हू अहिड़ा बि हुजनि था जिन जो किरदारु सुठो नथो हुजे, जेके फ़ासिक़ हुजनि था, जेके गुनहगार हुजनि था, उहे बि कॾहिं का ख़बर खणी अचनि था, उन्हनि जी का ॻाल्हि असां ताईं पहुचे त पोइ उन जे बारे में असांखे कहिड़ी शइ खे ॾिसणु खपे। त अल्लाह ताला हिते असांखे ॿुधायो त फ़ौरन उन्हनि माण्हुनि जंहिंजो किरदारु सही कोन्हे, जिन खां कूड़ ॻाल्हाइणु साबित आहे, या जेके गुनहगार आहिनि,
उन्हनि में तव्हां ॾिसो, उन्हनि जी ख़बरुनि खे जांचियो ऐं ॿिया जेके ज़रिया आहिनि ख़बर जी तस्दीक जा उनखे इख़्तियार कयो त वाक़िअतन उहा ख़बर सची आहे या कूड़ी आहे। इहो तहक़ीक़ असांखे क़ुरान मजीद ॿुधाए रहियो आहे त हर ॻाल्हि खे ख़बर खे इहे न त हर उदरंदड़ ख़बर जेका असां ताईं पहुचे ऐं असां अखियूं बंदि करे उनखे वठी वठूं, इहो अहले ईमान जो तरीक़ो कोन्हे। क़ुरान करीम मोमिननि खे हिन शइ खां रोकियो आहे। मोमिननि खे तहक़ीक़ करणु खपे, ॾिसणु खपे, जांचणु खपे त इहा ख़बर आहे बि या न, किथे हू कूड़ त कोन ॿुधी रहियो आहे। ऐं इहा ख़बर कंहिं क़ौम जे बारे में थी सघे थी ऐं कंहिं फ़र्द, कंहिं हिकिड़े शख़्स जे बारे में थी सघे थी, त फ़ौरन उनखे न वठी वठिजे, बल्कि उन जे बारे में तहक़ीक़ कजे, जांच कजे ऐं उन खां पोइ जेके ज़रिया असां वटि आहिनि उन्हनि जे ज़रिए उन ख़बर जी असां तहक़ीक़ कयूं, जांच पड़ताल कयूं ऐं हाणे असांखे ख़बर पवंदी त उहा ख़बर सची आहे या कूड़ी आहे। हाणे हिन दौर में जेकॾहिं असां ॾिसूं त सोशल मीडिया, फेसबुक ऐं ट्विटर ऐं ॿिया जेके ज़रिया आहिनि जंहिंजे ज़रिए माण्हू ख़बरूं धड़ाधड़ शेयर कनि था, हिते बि असांखे इन शइ खे ॾिसणु खपे त इहा ख़बर सिर्फ़ु ईअं त कोन्हे कंहिं माण्हू सिर्फ़ु मशहूरु थियण जे लाइ त घणा माण्हू उनखे शेयर कनि, लाइक कनि, ऐं इहा हिकु वॾी इहा बीमारी आहे, उनजे लाइ इहो कमु कयो आहे या असां अखियूं बंदि करे उनखे अॻियां शेयर कयूं। ऐं हर माण्हू जी इहा कोशिशि हुजे थी त अजीब ऐं ग़रीब, हैरान कंदड़ ख़बर आऊं अॻिते पहुचायां, माण्हू वाह वाह कनि, त इहो तर्ज़ अमल दुरुस्त कोन्हे। सभ खां पहिरीं माण्हू ॾिसे त वाक़िअतन इहा ख़बर सही आहे या सही कोन्हे। तस्दीक करण खां पहिरीं तहक़ीक़ करणु इंतिहाई ज़रूरी आहे। इहो तर्ज़ अमल ख़ुसूसन हिते ऐं हीअ ॻाल्हि ज़िक्र कंदुसि त अल्लाह हिन जे रसूल जे बारे में जेके ॻाल्हियूं शेयर कयूं वञनि थियूं उन्हनि जी तहक़ीक़ करणु असां ते लाज़िम आहे, ज़रूरी आहे। ईअं न त बग़ैर कंहिं हवाले जे, ऐं कॾहिं इहो हूंदो आहे हवालो ग़लति बि हुजे थो ऐं माण्हू अल्लाह हिन जे रसूल तां ख़बरूं घड़े करे अॻिते नशर कनि था ऐं हुनजे हेठां अहिड़ा लफ़्ज़ लिखनि था, जेकॾहिं तव्हां मुस्लमान आहियो, जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे मुहबत आहे पोइ त तव्हां ज़रूरु शेयर कंदो, हालांकि उहा ॻाल्हि बिल्कुलु साबित नथी हुजे। अहिड़ा जुमिला लिखंदड़ माण्हू उनजो मक़सदु इहो हूंदो आहे तव्हांजी जज़्बातियत मञा फ़ाइदो वठनि। हिते जज़्बाती कोन थियणो आहे, बल्कि क़ुरानी उसूल खे इस्तेमालु कयो। असांखे तहक़ीक़ करणु खपे त छा इहा ॻाल्हि अल्लाह हुन जे रसूल ॾांहुं मनसूब आहे, साबित बि आहे या न। जेकॾहिं साबित न आहे त पोइ यादि रखो इहो सख़्तु गुनाह आहे, ख़ुसूसन हदीसनि जे ताल्लुक़ सां। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, मन कज़ब अलैया मुतअम्मिदन फलियतबव्वा मक़अदहु मिनन्नार। त जेको माण्हू ॼाणे बुझी उनखे ख़बर आहे त हीअ ॻाल्हि कूड़ी आहे, मूं कोन फरमाई आहे, ऐं पोइ बि मूं ॾांहुं मनसूब करे हीअं अॻिते उनखे शेयर करे थो, ज़िक्र करे थो, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि इरशाद कोन फरमाई आहे। उनजी सज़ा कहिड़ी आहे? फरमाई त फलियतबव्वा मक़अदहु मिनन्नार। अहिड़े माण्हू खे खपे त पंहिंजो ठिकाणो जहन्नम खे ठाहे वठे, जहन्नम खे पंहिंजो ठिकाणो सम्झी छॾे। अल्लाह जे नबी ते कूड़ ॻाल्हाइण एॾी वॾी ॻाल्हि आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे अॼु को माण्हू तहक़ीक़ करण जी कोशिशि नथो करे ऐं सोशल मीडिया ते अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके कूड़ियूं आहिनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मंसूब आहिनि ऐं माण्हू उनखे शेयर कनि था ऐं क़ुरान उसूल खे विसारे छॾनि था। त तहक़ीक़ करणु खपे ऐं उन खां पोइ उनजी तस्दीक कजे या तकज़ीब कजे। इहो हिकिड़ो अहम उसूल आहे जेको असांखे क़ुरान करीम ॾिनो आहे। अहिड़े तरीक़े सां कंहिं माण्हू जे बारे में, आम माण्हू आहे, हुनजी सुठी हिकिड़ी शुहरत आहे, नेक आहे, उनजे बारे में जेकॾहिं का ख़बर तव्हां ताईं पहुचे त उनखे बि ॾिसणु खपे त वाक़िअतन इहा ॻाल्हि आहे बि या ईअं न आहे। माण्हू सिर्फ़ु उनखे बदनाम करण जे लाइ इहो सिलसिलो हलाइनि पिया। इहो बि अॼुकल्ह ॾिसो कंहिं मशहूरु जेको आलिम आहे जंहिंजे बारे में असां सम्झूं था त क़ुरान हदीस जो उन वटि इल्मु आहे ऐं सुठी हुनजी शुहरत आहे,
ऐं सही अक़ीदे ऐं अमल ते आहे। अॼु सोशल मीडिया जे ज़रिए कीअं हिक ॿिए जूं पगड़ियूं उछलियो वञे थो, कीअं त जीअं माण्हू हुन खां परे थी वञनि। ऐं आम असांजी ज़िंदगी में बि ईअं हूंदो आहे त माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं हुन ॾांहुं मनसूब कंदा आहिनि जंहिंजी उन्हनि खे का साबिती कोन थी हुजे, जंहिंजो कोई यकीन नथो हुजे, बसि ॿुधी ॿुधाई ॻाल्हि कंहिं चई छॾी ऐं उन खां पोइ अॻिते हुनखे नक़ल कयो वियो। त क़ुर करीम जे हिन उसूल जी रोशनी में असांखे सम्झणु खपे तहक़ीक़ करणु हर ख़बर जी शर्त आहे, ज़रूरी आहे, लाज़िम आहे त असां उनखे ॾिसूं, जांचूं ऐं उन खां पोइ अॻिते उन शइ खे नशर कयूं। अॻिते अल्लाह ताला जेका आयत ज़िक्र कई आहे उन में इरशाद आहे त वअलमू अन्न फीकुम रसूल अल्लाह लौ युतीउकुम फी कसीरिन मिनल अम्रि लअनित्तुम वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान वज़य्यनहु फी क़ुलूबिकुम वकर्रह इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान उलाइका हुमुर राशिदून। इन आयत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो तो वअलमू, अवां इहा ॻाल्हि सुठे नमूने सम्झी छॾियो, हिन जे बारे में इल्म रखो, अन्न फीकुम रसूल अल्लाह, बेशक तव्हां में अल्लाह जा रसूल आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां वटि मौजूद आहिनि। सहाबा खे अगरचे खिताब आहे त अवां वटि अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिज़ात ही मौजूद आहे। लौ युतीउकुम फी कसीर मिनल अम्र, जेकॾहिं उहो रसूल तव्हां जूं ॻाल्हियूं मञे घणनि मामलनि में, लअनित्तुम त तव्हां ॾुखियाई में पइजी वञो, तव्हां तकलीफ़ में पइजी वञो। वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान, पर अल्लाह ताला ईमान खे तव्हां ॾांहुं महबूब करे छॾियो आहे। ईमान जी मोहब्बत तव्हांजी दिलनि में अल्लाह ताला रखी छॾी आहे। वज़य्यनहु फी क़ुलूबिकुम, ऐं अल्लाह ताला तव्हांजे दिलनि खे सिंगारे छॾियो आहे ईमान सां, ईमान जे हुस्न सां, ईमान जी ख़ूबी सां अल्लाह ताला तव्हांजे दिलनि खे सिंगारे छॾियो आहे। वकर्रह इलैकुमुल कुफ्र, ऐं अल्लाह ताला नापसंद कराए छॾियो आहे तव्हां ॾे कुफ्र खे, गुनाहनि खे, बुछड़ाइण जे कमनि खे, वल इस्यान, ऐं गुनाहनि खे, इन्हनि सभिनी शयुनि खे, कुफ्र खे ऐं बदकारी खे ऐं गुनाहनि खे अल्लाह ताला तव्हां जे लाइ नापसंद कराए छॾियो आहे। तव्हांजे दिलनि में उन्हनि जी नफ़रत ऐं नापसंदीदी विझी छॾी आहे। उलाइका हुमुर राशिदून, फरमायूं त इहे ई माण्हू हिदायत वारा आहिनि, इहे ई माण्हू हिदायत जी वाट ऐं हिदायत जे रस्ते ते आहिनि। हिन आयत करीमा में अल्लाह रब्बुल इज़्ज़त सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे खिताब कयो आहे। फरमाए त तव्हां में अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती ऐं पाण सगोरनि जी ज़ात तव्हां में मौजूद आहे। हाणे जेकॾहिं को हुकुम हुजे, को मामिलो हुजे, को फ़ैसिलो हुजे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि खे ई मञो ऐं पंहिंजनि ॻाल्हियुनि ते अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि खे तरजीह ॾियो। छो त माण्हू जेके ॻाल्हियूं कनि था, जेके पाण खे मशवरा ॾियनि था, त उन में मुख़्तलिफ़ हुजनि था, इख़्तिलाफ़ बि कनि था। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं सभिनी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधे, उन जे मुताबिक़ फ़ैसिलो करे, त पोइ ख़ुदि तव्हां ॾुखियाई में पइजी वेंदा, ख़ुदि तव्हां मुसीबत ऐं तकलीफ़ में पइजी वेंदा। उन जे लाइ तरीक़ो छा आहे? तरीक़ो इहो आहे त पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजा राया, उन्हनि खे हिकु पासे रखो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तव्हांखे हुकुम ॾियनि, जेको फ़ैसिलो कनि, उनखे वठी वठो। छो त अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तरफ़ खां फ़ैसिलो नथो करे, न ई कंहिंजी तरफ़दारी कंदो। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनजी सिफ़त छा आहे? वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। फरमाई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तरफ़ खां का ॻाल्हि नथा कनि, बल्कि जेको कुझु हुजे थो उहा अल्लाह जी वही हुजे थी। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ख़्वाहिशुनि जे मुताबिक़ फ़ैसिलो नथा कनि, बल्कि अल्लाह जी वही ऐं जेको हक़ आहे उनखे ई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कनि था। त उन जे करे पंहिंजनि ॻाल्हियुनि खे हिकु पासे रखो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले खे क़बूल कयो।
वलाकिन अल्लाह, ॾिसो अल्लाह ताला जो केतिरो एहसान आहे तव्हांजे मथां, त अल्लाह ताला ईमान जी मोहब्बत तव्हांजे दिलनि में पैदा करे छॾी आहे। ईमान सां तव्हां मोहब्बत कयो। ही सहाबा आहे, सहाबा त उन्हनि जूं दिलियूं ईमान सां भरियल आहिनि। ईमान जी मोहब्बत सहाबा जी दिलनि में मौजूदु आहे। इहा अल्लाह जो एहसान अज़ीम आहे उन्हनि जे मथां। ऐं अॼु कोई उथी करे सहाबा जे ईमान ते आङुर खणे ऐं चए त फलाणो सहाबी उनजो अक़ीदो सही कोन हो, उनजो ईमान उन कोन आंदो, या ॿिया इल्ज़ाम उनजे मथां मढ़े, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इहो फरमान उनजे लाइ आहे त ॾिसो सोचो सहाबा केरु आहिनि। अल्लाह ताला ईमान खे उन्हनि जे दिलनि में पसंदीदगी जो दर्जो ॾिनो ऐं ईमान जी मोहब्बत अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि में रखी छॾी। न सिर्फ़ु इहो, वज़य्यनहू फ़ी क़ुलूबिकुम, पर अल्लाह ताला ईमान खे उन्हनि जे दिलनि में मुज़य्यन करे छॾियो, ख़ूबसूरत करे छॾियो, सिंगारे करे रखी छॾियो। हीउ सहाबा जो मक़ाम आहे। वकर्रह इलैकुमुल कुफ़्र वल फ़ुसूक़ वल इस्यान, ऐं जेको कुफ़्र आहे, जेके बुछड़ायूं आहिनि, जेके गुनाह आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जी नफ़रत सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी दिलनि में रखी छॾी। उलाइक हुमुर राशिदून, फरमाए त इहे सहाबा आहिनि जेके हिदायत जी वाट ऐं हिदायत जे रस्ते ते आहिनि। त सहाबा हिदायत ते आहिनि, उन जी हिदायत ते हुजण जी गवाही अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में ॾिनी आहे। ही सहाबा जो शान आहे, सहाबा जो मक़ाम आहे जेको क़ुरान मजीद उन्हनि खे ॾिनो आहे। फ़ज़लन मिनल्लाहि व निअमा, फरमाए त अल्लाह जो इहो फज़ल आहे ऐं इहा नेमत आहे त अल्लाह ताला तव्हांखे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ नसीब कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिज़ात ही तव्हां में मौजूद आहिनि ऐं अल्लाह ताला ईमान जी मोहब्बत तव्हांजे दिलनि में रखी छॾी ऐं अल्लाह ताला ईमान सां संवारे छॾियो, सिंगारे छॾियो आहे तव्हांजे दिलनि खे। ऐं जेको कुफ़्र आहे, जेको गुनाह आहे ऐं जेके बुछड़ाइनि ऐं जेके गुनाहनि जा जेके कम आहिनि, अल्लाह ताला उन सभिनी जी नफ़रत तव्हांजी दिलनि में विझी छॾी आहे ऐं अव्हां हिदायत ते आहियो। इहो सभु अल्लाह जो फज़ल ऐं उन जी नेमत आहे। वल्लाहु अलीमुल हकीम, अल्लाह ताला अलीम ॼाणंदड़ आहे, हकीम ऐं हिकमत वारो आहे। अल्लाह ताला जो ॿ सिफ़तूं, अलीम अल्लाह ताला ॼाणंदड़ आहे, हर शइ जो इल्मु अल्लाह ताला खे आहे। अल्लाह ताला हकीम आहे, हिकमत वारो आहे। अल्लाह ताला पंहिंजी ज़ात में ऐं पंहिंजी सिफ़तुनि में हकीम आहे, हिकमत वारो आहे। अल्लाह जेके फ़ैसिला करे थो, जेके मामला करे थो, उहे तव्हांजे हक़ में हुजनि, तव्हांजे ख़िलाफ़ हुजनि, तव्हांखे अल्लाह जे कंहिं फ़ैसिले जे ज़रिए बिज़ाहिर तकलीफ़ पहुचे या उन में तव्हां ख़ुशि थी वञो, यादि रखो अल्लाह जो हर मामिलो हिकमत ते मबनी हुजे थो। अल्लाह ताला अॻिते इरशाद फरमाए थो, वइन ताइफ़तानि मिनल मुअमिनीन इक़्ततलू फ़अस्लिहू बैनहुमा फ़इन बग़त इहदाहुमा अलल उख़रा फ़क़ातिलुल लती तबग़ी हत्ता तफ़ीअ इला अम्रिल्लाह फ़इन फ़ाअत फ़अस्लिहू बैनहुमा बिल अदल व अक़्सितू इन्नल्लाह युहिब्बुल मुक़्सितीन। ऐं जेकॾहिं मोमिननि जूं ॿ जमातूं, ॿ टोला इक़्ततलू, उहे पाण में विढ़ी पवनि, उन्हनि में झगड़ो थी वञे ऐं उन्हनि में लड़ाई थी पवे, त फ़अस्लिहू बैनहुमा, त तव्हां उन्हनि जे विच में सुलह करायो, उन्हनि जे विच में ठाह करायो, सुलह करायो। फ़इन बग़त इहदाहुमा अलल उख़रा, पर जेकॾहिं उन्हनि मंझां हिकु जमात, हिकु टोलो ज़्यादती करे अलल उख़रा, ॿिए गिरोह ते, ॿी जमात ते, फ़क़ातिलुल लती तबग़ी, त तव्हां विढ़ो उन सां, उन जमात सां, उन टोले सां जेको सरकशी करे थो, हत्ता तफ़ीअ इला अम्रिल्लाह, एतिरे ताईं, एसी ताईं जो उहो ज़्यादती करण वारो टोलो अल्लाह जे हुकुम ॾांहुं मोटे। फ़इन फ़ाअत, पर जेकॾहिं उहो वापसि अचे, फ़अस्लिहू बैनहुमा, त तव्हां उन्हनि में सुलह कयो, उन्हनि में ठाह करायो,
बिल अदल इंसाफ़ सां, वक़्सितू ऐं इंसाफ़ कयो, इन्नल्लाह युहिब्बुल मुक़्सितीन, बेशक अल्लाह ताला मुहब्बत करे थो, पसंदि करे थो इंसाफ़ कंदड़नि खे। हिन आयत में अल्लाह ताला मोमिननि जे विच में जेकॾहिं को झगड़ो थी पवे, का वेड़ थी पवे ऐं इख़्तिलाफ़ एतिरो वधी वञे जो उहे हिक ॿिए सां विढ़ण जे लाइ तयारु थी वञनि, त उन में ॿियनि मुस्लमाननि जो कहिड़ो किरदारु हुजणु खपे, उनखे बयानु कयो आहे। फरमाई त इन ताइफ़तानि मिनल मुमिनीन, ऐं जेकॾहिं मोमिननि जा ॿ टोला, ॿ गुरोह पाण में इक़्ततलू विढ़नि, फ़अस्लिहू बैनहुमा, त उन में असांजो तर्ज़ अमल छा हुजणु खपे? उहो इहो आहे त असां उन्हनि जे विच में ठाह करायूं, सुलह करायूं। ताइफ़ा नंढी जमात खे चयो वञे थो। बाद मुफ़स्सिरीन ज़िक्र कनि था त ताइफ़ा मां मुराद हिकु फ़र्द बि थी सघे थो, यानी ॿ जमातूं आहिनि, ॿ बिरादरियूं आहिनि मसलन, ऐं बिरादरियुनि जे विच में जेकॾहिं को झेड़ो थी पवे एतिरे ताईं जो ॿ माण्हू, ॿ मुस्लमान भाइर, उन जा इख़्तिलाफ़ थियनि ऐं उहे विढ़ी पवनि, त उन में असांजो किरदारु कहिड़ो हुजणु खपे? असांजो किरदारु इहो हुजे जो असां उन्हनि जे विच में कोशिशि कयूं, ठाह करायूं, झेड़ो ख़तमु थी वञे, इहो असांजो किरदारु हुजणु खपे। फ़अस्लिहू बैनहुमा, त उन्हनि जे विच में ठाह कराइणु खपे। पर जेकॾहिं हिकिड़ो गिरोह या हिकिड़ो टोलो ठाह करण खां पोइ वरी जेकॾहिं विढ़े थो, ज़्यादती करे थो, त उन जे बारे में अल्लाह ताला असांखे ॿुधायो त असांजो मामिलो छा हुजणु खपे उन ज़्यादती कंदड़ जे मुक़ाबले में। फरमाईं त उन में इहो करणु खपे जो जेको ज़्यादती कंदड़ आहे उन सां तव्हां सभु मिली करे विढ़ो, उनखे मजबूर कयो जो उहो वरी ठाह ऐं सुलह ॾांहुं अचे। इहो हिकिड़ो तरीक़ो आहे। ऐं जेकॾहिं वरी हू ठाह ऐं सुलह ते आमादा थी वञे, तयारु थी वञे, त पोइ उन्हनि में अदल ऐं इंसाफ़ सां ठाह कराए छॾियो। अदल ऐं इंसाफ़ सां, ईअं न त हाणे हुनजी ज़्यादती जे करे उन्हनि सां ज़ुल्म कयो न, पर अदल ऐं इंसाफ़ जा तक़ाज़ा पूरा करे उन्हनि में ठाह करायो। वो अक़सितू ऐं इंसाफ़ कयो। वरी अल्लाह ताला ज़िक्र कयो इंसाफ़ कयो, इन्नल्लाह युहिब्बुल मुक़्सितीन। यादि रखो अल्लाह ताला इंसाफ़ कंदड़नि सां मोहब्बत करे थो। क़ुरान करीम जो इहो फ़रमान असांखे ॿुधाए थो त मुस्लमान मुआशिरे में जॾहिं इख़्तिलाफ़ थिए, जेकॾहिं को झेड़ो थिए, त उनखे निमटाइण जो तरीक़ो कहिड़ो आहे? हिकु मुस्लमान जो जेको मसलहत वारो किरदारु आहे उहो साम्हूं अचणु खपे। ईअं न त अॼुकल्ह जीअं असां मुंहिंजा त माण्हू कोशिशि कनि था त कंहिं तरीक़े सां उन्हनि में इख़्तिलाफ़ वधे, उन्हनि जो झेड़ो अञा वधीक थिए, उनजे लाइ ॻाल्हियूं ठाहे, कूड़ ठाहे करे उन ताईं पहुचाइनि था, ऐं नतीजे में मुस्लमान मुआशिरे में फ़साद ऐं बिगाड़ अचे थो ऐं झगड़ा थियनि था, लड़ायूं थियनि थियूं। इहो शैतानी किरदारु कुझु माण्हुनि जो हुजे थो। त ॾिसो मुस्लमाननि जो विढ़ इहो हिकु फितनो आहे, उनमें केॾो ख़तरनाक मामिलो आहे। सिबाबुल मुस्लिम फुसूकुन व क़ितालुहु कुफ़्रुन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त मुस्लमान खे गारियूं ॾियणु इहो हिकु गुनाह आहे, ऐं मुस्लमान सां विढ़, उनखे क़त्ल करणु, इहो अहिड़ो आहे जेको माण्हू खे कुफ़र ताईं पहुचाए सघे थो। केॾो वॾो मामिलो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जॾहिं ॿ मुस्लमान पाण में तलवारूं म्याण मञा कढी हिक ॿिए खे क़त्ल करण जे इरादे सां विढ़नि था, फरमाईं त अल क़ातिल वल मक़तूल किलाहुमा फिन्नार। त फरमाईं त जेको कातिल आहे, जेको क़त्ल कंदो उहो बि, ऐं जेको मारियो वेंदो उहो बि, इहे ॿई जहन्नम में दाख़िल थींदा। सहाबा इकराम हैरान थी विया, पुछनि त अल्लाह या रसूल, त ही कातिल, उनजी ॻाल्हि त सम्झ में आई, उन क़त्ल कयो, ही मक़तूल जेको मारियो वियो उहो जहन्नम में छो वेंदो? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नहु कान हरीसन अला क़त्ल साहिबिही। उन लाइ त इहो जेको मक़तूल आहे इहो बि हरीस हुयो त उनखे क़त्ल करे।
हा इहा अलॻि ॻाल्हि आहे त हुन जो धकु लॻी वियो, हिन जो कोन लॻी सघियो, पर ही बि माण्हू जे इरादे सां आयो, तलवार कढी करे मुक़ाबले में आयो, उहा अलॻि ॻाल्हि आहे त इहो मारिजी वियो, हिनखे मौक़ो कोन मिलियो। त ॾिसो केॾो वॾो मामिलो आहे। मुस्लमान पाण में उनजी मोहबत हुजणु खपे, हिक ॿिए जा ख़ैरख़्वाह हुजनि, हिक ॿिए सां भलाई कंदा हुजनि, न के हिक ॿिए सां विढ़ वारा हुजनि, हिक ॿिए जो पारूं कटण वारा हुजनि। इस्लामी मुआशिरो अहिड़ो कोन थो हुजे, बल्कि इस्लामी मुआशिरे जो हर फ़र्द, हर माण्हू ॿिए सां मोहबत करे थो। त उनजे हल जो कहिड़ो तरीक़ो आहे? उनजो तरीक़ो इहो आहे त उन्हनि में सुलह कराइजे ऐं उन्हनि में ठाह कराइजे, न उन में फितने जी बाहि खे वधीक भड़काइजे, जेको कुझु शैतान सिफ़त माण्हुनि जो किरदारु हुजे थो, ऐं अल्लाह ताला खे इहो इंतिहाई नापसंद आहे। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।